नाज़रीन खबर ने अपडेट जे सिलसिले खे अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कंदासीं। मोरो ख़बर शामिल कजे थी मोरो सिंध मां, जितां से दिलदाब सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ मोरो वेझो कोराई थाणे जी हद मां नामालूम फोरू सहाफ़ी माजिद अली सहतो खां हथियारनि जे ज़ोर ते मोटरसाइकिल फुर करण जे लाइ गाॾी बीहारण जी जो चयो, मोटरसाइकिल न बीहारण ते धक हणी फरार थी विया। माजिद सहतो खे वाट वेंदड़नि तालका अस्पताल मोरो आंदो, जिते माजिद सहतो जो चवणु आहे त 125 मोटरसाइकिल ते सवार टिनि फोरनि मूंखे बीहण लाइ चयो। मुंहिंजे न बीहण ते मुंहिंजी मोटरसाइकिल खे टक्कर हणी मूंखे किराए फरार थी विया, जंहिंजे करे मां ज़ख़्मी थी पियसि ऐं फोरू मूंखे ज़ख़्मी करे फरार थी विया। माजिद सहतो वधीक चयो त मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे। ॿिए पासे इतला मिलण ते कोराई थाणे जे SHO नादिर ख़ासकली पहुची माजिद सहतो खां तफ़सील वठी वाक़िए जी जांच शुरू करे छॾी आहे। अचां पियो 3 ॼणा 125 ते मोटरसाइकिल ते 3 फोरू आहे त मूंखे गाॾी बीहार, मां गाॾी न बीहारी, गाॾी न बीहारी, वठि हुन जो स्लो कंदा पिया अचनि, मां भणंदो पिया पोयां हू भणंदा पिया अचनि। हुन जो मां शूट कंदो आहियां, मुंहिंजो भले शूट करो, को मसइलो कोन्हे का। हिन जो मां गाॾी न बीहारी, पोयां कार मोटरसाइकिल अचनि पिया अॻियां, पहिरियां भुटा वेठा हुआ, भुटा पंहिंजे भुटनि जो ॻोठ भरिसां हुजे, हुन गाॾी बीहार, मां न बीहारी त हुन मुंहिंजे पोयां जी गाॾी स्पीड में ठोकी जो मां हेठि लहियो त पोयां पंहिंजो आहे पंहिंजो शीशन जज साहिब जो PA पंहिंजो काशिम अली बुरो साहिब ऐं भुटा बिराज जा नेक मर्द पंहिंजो निकिरी थी आया ऐं पंहिंजा कॉलेज जो उन साम्हूं निकिरी आया, गाॾी तां खणी अस्पताल जे पहुता। हिन महिल को डॉक्टर न आहे, पटो केदन को अमलो न आहे ऐं कॉलोनी जे हद पंहिंजे हद कॉलोनी थाणे जी SHO नादिर ख़ासि कोराई थाणे हिन महिल न पहुतो आहे। पंहिंजो शाहबाज़ आया ज़रदारी SHO मोरो खे हिन महिल कोराई थाणे हद हिन महिल न पहुतो आहे। हा बिल्कुलु सुञाणी, हिकिड़े खे सुञाणा थो, ॿिन्ही खे बुट, हिकिड़े खे पिस्टल हो। न हिकिड़े खे सुञाणा थो, बिल्कुलु हिकिड़े सुञाणा थो। हा महिरबानी।